नाज़रीन ठटो मां ख़बर शामिल कयूं पिया। वफ़ा अकरम अब्बासी जी सामुंडी बाफ़ गरम हवाउनि ऐं ख़तरनाक क़िस्म जे गेट स्ट्रोक खां शदीद मुतासिर थींदड़ सिंध जे ॿिनि साहिली लाउन ठटो ऐं सिजावल जे ग़रीब अवाम खे डिहाइड्रेशन हीट स्ट्रोक खां तहफ़ुज़ ॾियारण लाइ हिक तरफ़ म्यूनसिपल कमेटी ठटे जे अवाम दोस्त चेयरमैन मोहम्मद मेमण त ज़िले सिजावल जे बठोरो टाउन जे ग़रीब परवर ऐं सचार टाउन चेयरमैन ग़ुलाम अली ख्वाजा पारां थधे पाणी ऐं मिठी शरबत जूं सबीलूं क़ाइमु कंदे उञायल अवाम जी उञ लाहे खेनि ताज़गी फ़राहम करण सां गॾु खेनि समुंड जे ख़तरनाक गरम हवाउनि ऐं हीट स्ट्रोक खां तहफ़ुज़ ॾियारण पंहिंजनि टीमुनि समेत अवाम जी ख़िदमत में पेश नज़र अची रहिया आहिनि। मीरपुर बठोरो ऐं ठटे टाउन जे उञायल ऐं हीट स्ट्रोक खां मुतासिर ग़रीब अवाम बठोरो जे टाउन चेयरमैन ग़ुलाम अली ख्वाजा ऐं ठटे म्यूनसिपल कमेटी जे अवाम दोस्त चेयरमैन मोहम्मद मेमण पारां खयल अहिड़े अवाम दोस्त क़दम ते खेनि ख़िराज तहसीन पिणु पेश कयो आहे।